जेकबाबाद जे ॻोठ अहमद मियां सुमरो जे शाख मां हिकु लाश मिलियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल रहीम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधायां त जेकाबाद जे सदर थाणे जी हद मां जेको आहे लाश मिलियो आहे। उतां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जेको आहे लाश खे गॾायो आहे। उन जे खीसे मां जेको आहे त शिनाख़ती कार्ड बि मिलियो आहे। उन में जेको आहे नालो जेको आहे त कार्ड में लिखियलु आहे अब्दुल हमीद, वलद जेको आहे शफ़ी मोहम्मद मेंगल आहे। जेको आहे ॻोठ इलाही बख़्श मेंगल जो जेको आहे रहवासी ॿुधाए पियो वञे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ी जेका आहे सूरत हाल इतला जेका आहे त पुलिस खे बि जेको आहे इलाइक़े वासियुनि ॾिनो आहे, पर पुलिस जेका आहे त हिन वक़्तु जा वारदात ते न पहुची सघी आहे। इलाइक़े वासियुनि जेको आहे उन्हनि पंहिंजी मदद पाण जेको आहे करे लाश खे जेको आहे त अस्पताल जेको आहे त पहुचारायो आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं